अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं जो होस्ट अकबर मज़ारी अमीन ॾिसी रहिया आहियो अकबर मज़ारी ऑफिशियल। नाज़रीन, कश्मीर में टिकटॉकरनि जो इनकलाब ईंदे ईंदे गुम थी वियो आहे। पंजाब में टिकटॉकरनि जी हुकूमत कामयाब वञे पई ऐं अहिड़ो ई असांखे उमेद ॾेखारियो हो कश्मीर जे टिकटॉकरनि जन कुझु वक़्तु पहिरियां वीरान बणियल भूत बंगले जो ॾेख ॾींदड़ कश्मीर रेलवे स्टेशन ते अची करे मेलो मचायो। उते उन्हनि डेली अची करे पंहिंजा वीडियो रिकॉर्ड कराया ऐं जेको आहे त पंहिंजे मदद पाण तहत चंदो करे रेलवे स्टेशन खे रंग रोगन करे ख़ूबसूरत बणायो। अहिड़े तरीक़े सां कश्मीर वासियुनि लाइ रेलवे स्टेशन जो जेको मक़ाम आहे उहो कराची जे फेरियर हाल वांगुरु टिकटॉकरनि जो अॾो बणिजी वियो। जॾहिं टिकटॉकरनि पंहिंजे मदद पाण तहत इनखे दुबारा रंग करे ख़ूबसूरत बणायो त कश्मीर जे सियासतदाननि सोचियो त इहे टिकटॉकर को नओं इनकलाब न आणे छॾनि। तॾहिं उन्हनि हिकिड़ो अहिड़ो चाल चलियो जंहिंमें टिकटॉकर अची विया। छो जो टिकटॉकरनि जो लॻभॻि उमिरि 12-13 साल खां वठी करे 25-28 सालनि जे दरमियान हूंदो आहे ऐं ॿिए पासे जेके सियासतदान हुया उन्हनि जो सियासत में तजुर्बो ई लॻभॻि 50 सालनि जो आहे। उन्हनि छा कयो जो रेलवे स्टेशन जे भर सां ई क़ाइमु सिटी पार्क खे दुबारा तामीर कराए ख़ूबसूरत बणाए करे उन ते जेको आहे त फी माण्हू एंट्री टिकट 20 रुपया करे छॾियो आहे। हाणे टिकटॉकर रेलवे स्टेशन खे छॾे करे उते वञण लॻा। जेको हलचल ऐं जेको रौनक रेलवे स्टेशन जे ॿाहिरां नज़र ईंदो हो उहो उते नज़र कोन थो अचे। हर टिकटॉकर हाणे सिटी पार्क में वञी करे पंहिंजा वीडियो शूट करे थो, लेकिन ख़बर नथी पए त उतां केतिरा टिकटॉकर वायरल थिया या मशहूर थिया। टिकटॉकरनि जेको सोचियो हो उहो कश्मीर जे असांजे सियासतदाननि जे लाइ हिकु अहिड़ो अलमियो हुयो या उन्हनि सोचियो पिए त इहो अॻिते हली असांजे लाइ ॾुखियाईनि खे मुंहुं ॾींदा। इहो हुयो असांजो अॼु जो। असांजे चैनल खे फॉलो कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो। अल्लाह भाई।